असां मां घणे क़दुरु माण्हू अक्सर मेवनि ऐं सब्जियुनि जूं खलूं गंद जे टोकरीअ में फिटो करे छॾींदा आहिनि, छाकाणि त असां उन्हनि जे अणगणनि फ़ाइदनि खां अणॼाण आहियूं। पर हाणे मेवनि जे खलनि खे बेकार सम्झणु छॾे ॾियो ऐं उन्हनि जा जेके फ़ाइदा आहिनि उहे पढ़ो ऐं इस्तेमाल में आणण जी कोशिश कयो। इहा ॻाल्हि पिणु ज़िक्र जोगी आहे त सब्जियुनि ऐं मेवनि जे खलनि खे संभालण सां न रुॻो तव्हां जो माहौल साफ़ सुथरो रहंदो आहे, पर घर ख़ासि तौर रधिणे जा मसइला पिणु हल थी सघनि था। जेकॾहिं टमाटे जी ॻाल्हि कजे त इहो हर घर में इस्तेमाल थींदो आहे, पर तमामु घटि ई माण्हू ॼाणींदा हूंदा त टमाटे जूं खलूं वाइटमिन्स ऐं लूणियात जी दौलत सां मालामाल हूंदियूं आहिनि। टमाटे जे खलुनि जी पेस्ट ठाहे चहिरे ते लॻाइण सां सिज जी रोशनी सबबि मुतासिर थींदड़ जिल्द ठीक थी वेंदी आहे ऐं रंग पिणु निखरी पवंदो आहे। गर्मीअ जी मुंद हुजे या थधि हुजे, लीमे जो इस्तेमाल पिणु अक्सर घरनि में कयो वेंदो आहे। लीमे जूं खलूं थांवनि चमकाइण सां गॾोगॾु थांवनि मां बदबू ख़तमु करण में पिणु काराइतियूं सम्झियूं वेंदियूं आहिनि। लीमे जे खलुनि जी पेस्ट ठाहे चहिरे ते लॻाइण सां जिल्द ते मौजूदु दाग न रुॻो घटिजी वेंदा आहिनि, पर चहिरे जो रंग पिणु निखरी पवंदो आहे। इन सां गॾोगॾु लीमे जे खलुनि खे छाणीअ में विझण खां पोइ उन में तेज़ गरम पाणी विझी थोरी देरि लाइ छॾे ॾियो ऐं वरी उन खे साफ़ पाणीअ सां धोई वठो। ईअं करण सां छाणी साफ़ ऐं उन जी बदबू ख़तम थी वेंदी आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सूफ़ जूं खलूं बि काराइतियूं हुजनि थियूं। घणे क़दुरु माण्हू सूफ़ जूं खलूं लाहे खाईंदा आहिनि, पर इहो खुराक जे लिहाज़ खां बिल्कुलु दुरुस्त नाहे, छाकाणि त डॉक्टर ऐं खुराक जा माहिर इन ॾिस में चवनि था त सूफ़ जे खलुनि जा अणगणिया फ़ाइदा आहिनि। सूफ़ जे खलुनि खे गंद जी टोकरीअ में फिटो करण खां बहितर आहे त तव्हां खाई वठो या वरी खलूं गॾु करे सिज जी रोशनीअ में ख़ुश्क करे वठो। जॾहिं ख़ुश्क थी वञे त हिकु शीशे जी दॿीअ में रखी छॾियो। उन खां पोइ पाणी गरम करे उन में ख़ुश्क सूफ़ जूं खलूं सुठे नमूने उॿारे उन में कुझु फुड़ा लीमे जा शामिल करे छाणे वठो। हीअ बहितरीन चांहि आहे जेका ज़ाइके में बहितरीन हुअण सां गॾोगॾु सिहत लाइ पिणु तमामु घणी काराइती आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk